नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर में कोरोना वायरस सबबि सिंध हुकूमत जे हुकुम ते राणीपुर ऐं मुकमल लॉकडाउन पाक आर्मी रेंजर्स ऐं पुलिस जो गिश्त जारी रहियो। टोकन चौराहनि ते पुलिस एहलकार मुक़रर रहिया। ज़रूरी कमकार ऐं एमरजेंसी में निकिरंदड़ माण्हुनि खे छॾियो पियो वियो। कोरोना वायरस खां बचाव तरीक़ा ॿुधाईंदा रहिया पाक आर्मी जे जवाननि। कैप्टन उसामा, असिस्टेंट कमिश्नर सोबोदेरो मुज़म्मिल हुसैन बुगियो, टाउन ऑफिसर मुमताज़ उनड़, पाक आर्मी रेंजर्स ऐं पुलिस जे जवाननि सां गॾु शहर जो गिश्त कयो। खुलियल दुकान बंदि कराया विया। जॾहिं त लॉकडाउन थियण करे पोरियत ऐं मज़दूर तबिको परेशान हाल नज़र आयो। इन हवाले सां पोरियत ऐं मज़दूर तबिके जे माण्हुनि पारां हुकूमत ऐं सरहदी वारनि खे हिन ॾुखी घड़ी में मदद करण जी अपील कंदे चयो त खुदारा, असां पोरियो ऐं मज़दूरी करे बचनि जो पेट पालींदा आहियूं। लॉकडाउन सबबि पोरियो ऐं मज़दूरी न पिया करे सघूं। घरनि ताईं महदूद थी विया। असां बुख ऐं बदहाली जो शिकार आहियूं। असांजा बचा बुखनि ते आहिनि। असांजी मदद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।